मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद लॻ ॻोठ फेज़ मोहम्मद चांडियो में बाहि जो अफ़सोसनाक वाक़ियो। मर्द औरतूं ऐं ॿारड़ा 8 ॼणा सड़ी फोत थी विया आहिनि। 60 घरनि जो अल तल सड़ी रख थी वियो। हिक घर जा 4 भाती फोत थिया आहिनि। चइन फोत थियलनि जी अमड़ मूतां ज़ाल बार चांडियो गणती जोगी हालत में लाड़काणो मुंतकिल। 200 ढोर 2 ट्रैक्टर घरनि में लखें रुपयनि जो सामान अल तल सड़ी रख थी वियो। करबला वारो मंज़र फरीदाबाद SHO पुलिस नफ़री साण करे बर वक्त वाक़े वारे हंधि पहुची सड़ी फोत थियलनि जा लाश खणाए मेड़ अस्पताल मुंतकिल कया। DC दादू तक जा चूंडियल नुमाइंदा न पहुता। सड़ी फोत थी वियल मालिक रशीद मोर, नरजिस सवेरा, तेमीना हुसैन, अब्दुल रसूल ज़मान चांडियो समेत बाह में सड़ी फोत थी विया। जॾहिं त चइन ॿारनि जी मां मूतां ज़ाल बार चांडियो गणती जोगी हालत में लाड़काणो मुंतकिल बाह ते ज़ाब्तो न आयो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल इलाइक़े जा सभई माण्हू पहुची विया पर मुतासिरनि खे पीअण जो पाणी मिली न सघियो। सिर्फ़ मीडिया जा नुमाइंदा पहुता। होॾां SUP जे मरकज़ी अॻवान सैयद ज़ैन शाह सिकंदर सोदर हाजी खान मारफानी ऐं कारकुननि समेत पहुचण वारा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।